नाजरीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में 8हों ऑल बोज़दार पाकिस्तान शूटिंग बॉल टूर्नामेंट मेलो बोज़दार खिपरो जी मेज़बानी हेठि अॼु ढिलिया रोड ते वाक़े ग्राउंड ते शुरू थी वियो आहे। 3 ॾींहं अंदरि टूर्नामेंट जो इफ़्तिताह अॼु सेक्रेटरी स्पोर्ट एंड यूथ फेयर सिंध सईद इम्तियाज़ शाह टूर्नामेंट जो इफ़्तिताह कयो आहे। इफ़्तिताह जे मौक़े ते टूर्नामेंट इंतज़ामिया पारां धूल ऐं सुरनायूं वॼाए शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। आयल महिमाननि ऐं रांदीगरनि ते गुलनि जी वर्खा पिण करे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। 3 ॾींहं वारे शूटिंग बॉल टूर्नामेंट में सिंध बलूचिस्तान पंजाब जी 2 टीमनि हिसो वरितो आहे। इन मौक़े ते चीफ गेस्ट खे पंजाब पुलिस ऐं मजनो खान दल बदीन जी टीम सां तारुफ़ करायो वियो। इन मौक़े ते सेक्रेटरी स्पोर्ट एंड यूथ फेयर सिंध सईद इम्तियाज़ शाह ऐं ॿियनि आयल महिमाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ज़ांद आहे जेका काफ़ी जेके सालनि खां वठी खेॾी वेंदी हुई, पर काफ़ी वक़्त खां वठी हिन जी तवजह घटि हुअण जे करे ही रांदूं बंदि थी वियूं। मूंखे साल सवा थियो आहे हिन पोस्ट ते ऐं तक़रीबन हिन गेम ते ख़ासि तवजह मुंहिंजी आहे ऐं तक़रीबन अहिड़ा मूं 7-8 मैच कराया आहिनि हिते ऑल पाकिस्तान लेवल ते। एंड हींअर बि हिन खां पोइ वरी दादू में बि आहे, पोइ ठुल में बि आहे। एंड हीअ इन खां पोइ हिन सां हिकिड़ी सेहतमंद एनवायरनमेंट पैदा थिए थो, शौक़ु पैदा थिए थो खेॾण जो, ॾिसण जो, ऐं ॿिया प्लेयर पैदा थींदा ऐं ॿिए इंशाल्लाह इनखे वथिया मिलंदी त अॻिते बि हीअ गेम सुठे नमूने सां शौक़ु करे खेॾी वेंदी ऐं सुहिणे नमूने सां खेॾी वेंदी ऐं ताकी हिन जो शौक़ु जेको आहे अञा जेको दॿिजी वियो दुबारा उथार। इहे मल जो जेको पहिरीं निज़ाम हुयो थोरो उहो बेतरतीब हुयो, जंहिंखे मूं रजिस्टर कराया मल पहिरीं कॾहिं लाइफ में ज़िंदगी में कॾहिं मल रजिस्टर्ड कोन हुआ, जेके मूं पहिरियां रजिस्ट्रेशन कराई आहे सभु मलनि जी। जेको रिकॉर्ड हाणे आहे उन्हनि रजिस्ट्रार्ड जेके मल आहिनि उन ते हिकिड़ी इलेक्शन थिए ऐं उन खां पोइ हिकिड़ी बॉडी सम्झे ऐं पोइ उहे सही माना जेके मल थिए और सही मलनि में मुक़ाबिलो थिए न। हिते ख़बर न त मल बि आहे या कोन्हे, या मिसाल पाण में जो मुक़ाबिलो बि थिए उहो पंहिंजे पाण में जनानी वेड़ो थिए ओड़ो को मुक़ाबिलो त कोन्हे। त इनखे सही इनखे ॼाण लाइ इहा असां रजिस्ट्रेशन कई आहे। उन खां पोइ हींअर असीं बि उनखे जेके बि सुठियूं जॻहियुनि ते हुते इवेंट कयूं पिया। साईं हाणे ॾिसो न, असां अॼु सॼो सिंध आहे, अगरि तव्हां ॻणाईंदव त तव्हांखे असां ॿुधायूं 55 ग्राउंड ठाहे चुका आहियूं हेसि ताईं, ऐं उहे कराची में, हैदराबाद में, पंहिंजो हर डिवीजन में। हाणे हिकिड़ो तालको आहे, तालके में सम्झूं था त हिते उहे शयूं हुजणु खपनि, पर हाणे हिन में थोरी मालिकी सियासी माण्हू जी थिए त वधीक सुठी थींदी, छो जो उन जी असेंबली में पहुच आहे उनजी भले मथे आहे। असां त हिकिड़े सरकारी मुलाज़िम आहियूं सरकारी, असां जेको बजट ईंदो असीं उन हिसाब सां सोचींदासीं, ओतिरो ई पेर फैलाए सघंदासीं जेतिरो पैसा हूंदा। मैं ये जो कोशिश मैंने की है, मुझे पता चला था कि जिम खाना आपका खिपरो वो तबाह लगा हुआ है, उसके लिए मैंने अपनी टीम भेजी, एस्टिमेट बनाया, उसको इस ADP में मैंने रखा है। अब ये डिपेंड करता है कि हमें बजट कितना मिलता है, अगर हो सका तो वो उसमें वो आ जाएगा। तो एक चीज़ ये है कि अगर जिम खाना खिपरों को मैं आबाद कर गया तो ये भी एक मेरा रोल होगा इस खिपरे से ताल्लुक़ ने के हिसाब से। साईं ग्राउंड लाइ असां कोशिशि कई आहे, साईं इम्तियाज़ अली शाह खे बि चयो आहे, ॿियनि दोस्तनि बि चयो आहे, खिपरे वारनि सभिनी जो डिमांड आहे या ऐं असीं बि महसूसु कयूं था त ग्राउंड ठहणु खपनि खिपरे में। पर हाणे हिकिड़ो तहलके जी मसइलो आहे ऐं ॿियो त मालिकी जो मसइलो आहे। तो इन में थोरो सियासी माण्हू जीअं साईं चई वियो हलियो तव्हांखे, त सियासी माण्हू थोरी हेल्प कनि त जेके मसइला अहिड़ा कोन्हनि जो न थियनि ऐं सियासी हेल्प थी वेंदी त तव्हांखे अहिड़ा ऑफिसर जो हूंदा तव्हांखे ठाराए ॾींदा। शूटिंग बॉल जेका आहे वॉलीबॉल हिकु पुराणी रांद आहे, उहा असां चाहियूं था त हर ज़िले में लॻे, जीअं हर साल खिपरो में बि लॻे थी। उन में कुझु इशूज़ आहिनि फाइनेंशियल बि ऐं ॿिया इशूज़ बि आहिनि, जेके असां चऊं था त इहा वॉलीबॉल जेका आहे इन खे अॻिते आंदो वञे ऐं प्लेयरनि खे बि अॻिते आंदो वञे। हर ज़िले में इहा जेका टूर्नामेंट आहे इहा क़ाइमु थिए ऐं तमामु हिकु पुराणी रांदि आहे वॉलीबॉल, जंहिंजा पुराणा शौक़ीन बि आहिनि, जेके तव्हां अॼु ॾिसो था सभु हिते मौजूदु आहिनि, इहा रांदि ॾिसण आया आहिनि। असां चऊं था वधि खां वधि जेको थी सघे इन जे लाइ कोशिशि कई वञे। सेक्रेटरी जॾहिं स्पोर्ट्स इम्तियाज़ थियो उन खां पोइ कुझु मालिकी थी आहे, काफ़ी मालिकी थी, जी काफ़ी मालिकी थी आहे। जॾहिं खां साईं इम्तियाज़ शाह साहिबु आयो आहे, तव्हां ॾिसो था त अॻे 2-3 साल विच में खिपरो में बि टूर्नामेंट कोन लॻी। जॾहिं खां ही साईं वारा आया आहिनि त अलहमदुलिल्लाह उन्हनि जेका हिकिड़ी सपोर्ट बि कई आहे ऐं साईं वारा अॼु तशरीफ़ बि फरमा थिया, हींअर उन्हनि इफ़्तिताह बि कयो आहे ऐं काफ़ी उहो उन खां पोइ असां हिकिड़ी चेंजिंग ॾिसूं पिया जेका हर पंहिंजो असांजे ज़िले में बि आहे ऐं अॻिते बि असां चाहियूं था शायदि ॿियनि ज़िलनि में बि अहिड़ा अफ़सर ऐं इहे जेके कमु कनि ऐं हर ज़िले में इहा टूर्नामेंट लॻे ऐं इहो वधि खां वधि जेको आहे वॉलीबॉल जे तरफ़ां ॿियूं बि गेमूं आहिनि, पर इन रांदि जा जेके शौक़ीन आहिनि असां चऊं था वधि खां वधि उन्हनि खे तवजो ॾियनि त इन रांदि खे अॻिते आणे सघिजे।
सरी पहिरियों त असां चवंदासीं वसा वारनि खे गवर्नमेंट खे अपील कंदासीं त असांजी इहे देहाती गेम ऐं वॾे शौक़ सां ॾिठी बि वञे थी ऐं खेॾी बि वञे थी। ही तक़रीबन अंग्रेज़ जे दौर खां हले थी पई, उन खां पोइ बि घणो ई असां वस कयो आहे या असांजी जेकी फेडरेशन आहे उन्हनि ज़ोर लाथो आहे, घणो ई विया आहियूं। उन में कोई बि तावन कोन्हे गवर्नमेंट जो हिन गेम सां। पहिरियों असांजी 16 डिपार्टमेंट्स हूंदियूं, हिन में इलाही डिपार्टमेंट्स KPT बि हुई, PNSS बि हुई ऐं हिन वक़्तु ZTBL वञी बची आहे, बाक़ी PWD हुई उहा बि ख़तमु थी वई। कोई बि हिन में असांखे गवर्नमेंट जो तावन नज़र कोन थो अचे। बिल्कुलु साईं इम्तियाज़ शाह जी त ज़बरदस्त कोशिश आहे। घणे अरसे खां पोइ साईं कुझु न कुझु असां सां जेको हेल्प कई आहे शूटिंग बॉल सां, ऐं इहो बि जाइज़ हाणे साईं चैम्पियनशिप बि कराई असांजी, उन में बि साईं जो बहितरीनु तावन रहियो। असां मज़ीद चवंदासीं साईं खे, साईं जी ज़रूरत आहे, असां हिन शूटिंग बॉल खे साईं जहिड़े माण्हुनि जी ज़रूरत आहे त असां सां तावन कनि। हिन टूर्नामेंट में तक़रीबन पाकिस्तान जूं 32 टीमूं हिसो पियो वठनि ऐं अॼु जेको शो मैच आहे सो MK दल क्लब बदीन ऐं अल उस्मान क्लब ओकाड़ा जे विच में आहे ऐं तक़रीबन पाकिस्तान जूं मशहूरु टीमूं जेको अल उस्मान क्लब ओकाड़ा, अल उस्मान क्लब लाहौर ऐं पंहिंजो अहमद क्लब चकवाल इहो हिसो वठी रहियो। उनखां सवाइ बलोचिस्तान जेकी टीम वठी रही आहे, तक़रीबन 24 सिंध जूं मशहूरु टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि, जंहिंमें MK दल बदीन, सरवरी क्लब हैदराबाद, न्याज़ क्लब हैदराबाद, पंहिंजो थिबा क्लब टंडोला यार, उनखां काफ़ी ॿियूं मशहूरु टीमूं आहिनि। मुज़मल क्लब पनवाकिल भी है, काफ़ी बेहतरीन टीमूं आहिनि। काजी क्लब टेढ़ी भी है। हिंदुस्तान से ये पहला मौका है हम लोगों के लिए सर जी। अच्छा, ये शूटिंग बॉल के जो बलूचिस्तान के अंदर क्या मसाइल हैं खिलाड़ियों के साथ या क्लबों के साथ? सर यहाँ पे असल पे मसला ये है कि बेरोज़गारी है, नौजवान बेरोज़गार है बलूचिस्तान की, सिंध बलूचिस्तान के, इनको सपोर्ट नहीं करते हैं। वॉलीबॉल, शूटिंग वॉलीबॉल बहुत अच्छा गेम है लेकिन इनको सपोर्ट नहीं करते सर जी। सर सरकार को ये करना चाहिए, इनको कोई कंपनी में कोई जॉब मिले, कोई तनख्वाह मिले इनको, फिर ये आगे मुस्तकबिल के लिए कुछ चीज़ में हमारा बनेंगे सर जी। सर बलूचिस्तान के तो यहाँ पे शायकीन तो बहुत है, वो वॉलीबॉल को बहुत दिलचस्प देखते हैं यहाँ पे, लेकिन यहाँ पे ये है इनको सपोर्ट करना चाहिए। हुकूमत से हम ये ताउन करते गुजारिश करते कि इन प्लेयरों से, खिलाड़ियों से ताउन करे सर। 4 साल से कर रहे हैं, सपोर्ट अभी तक नहीं कर रहे, उधर बहुत बेरोज़गारी है और हम लोग भी अभी अपने ख़र्चे पे आए हैं सब, और इधर आया इन लोगों ने बहुत इज़्ज़त दिया है। नहीं, 1-2 दफ़ा आया नवाज शाह भी खेलने के लिए आया था, इधर पहला दफ़ा है हम लोगों का। अभी हम लोगों का नौशके में MPA बाबू रहीम बना रहा है ग्राउंड, इसका काम उसका चल रहा है। नहीं, गवर्नमेंट नहीं, हम लोगों का दुकान है नहीं। हम लोगों को जब आया इन लोगों ने बहुत इज़्ज़त दिया और मेहमान नवाज भी बहुत है और हम लोगों को बहुत ख्याल भी रखा है, हम उसका शुक्र अदा करता है सुन लोगों का। अॼु पहिरें ॾींहुं पंजाब पुलिस ऐं मजनो खान दल क्लब बदीन सिंध में शो मैच खेॾियो वियो। दिलचस्प मुक़ाबले बाद शो मैच में पंजाब पुलिस मजनो खान दल बदीन खे शिकस्त ॾेई शो मैच खटे वरितो आहे, जॾहिं त शूटिंग बॉल टूर्नामेंट मेले में शिरकत लाइ अवाम जो वॾो अंग ग्राउंड ते पहुतल हो। शूटिंग बॉल टूर्नामेंट 3 ॾींहं ताईं जारी रहंदो। कैमरामैन फजल रहमान सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।